बाटे एम्बुलेंस सचल सरमस्त घुमंदी थी वते भई अज जुमे जो ॾींहुं आहे। एम्बुलेंस ते टूअर था हणनि, होॾे बॉर्डर जा माण्हू तड़पंदा था वतनि, बॉर्डर जे माण्हुनि खे एम्बुलेंस कोन थी मिले। हीउ ड्राइवर ऐं बॉर्डर जो अस्पताल जो इंचार्ज कोलाची साहब जी नाज़रीन, सिंध हुकूमत के मुँह से दांगी मलींदड़ बॉर्डर जा डॉक्टर या अमलो सरकारी रूरल हेल्थ सेंटर अस्पताल की एम्बुलेंस घुमण फिरण ऐं शादी पार्टी का प्रोग्राम वटे टिक करण लगा। मुकामी माण्हुनि जो एतराज़ वीडियो भरे सोशल मीडिया ते रखी वई है। शदीद कावड़ ऐं दुख जो इज़हार। ख़बर है तो बॉर्डर के सरकारी एम्बुलेंस जेका बॉर्डर रूरल हेल्थ सेंटर के डोनेट थियल है, उनके बॉर्डर जो डॉक्टर ऐं कुछ सियासी असर रखंदड़ अमलो पंहिंजे ज़ाती इस्तेमाल में आणे रहा हैं। वीडियो वायरल थी है तो बॉर्डर जा डॉक्टर ऐं सियासी असर रखंदड़ अमलो एम्बुलेंस में ईद प्रोग्राम ऐं शादी के सिलसिले में ॾोराइनि इलाइक़नि सचल सरमस्त ऐं खैरपुर मिरस ताईं वञण लगा, जंहिंमें एम्बुलेंस के ज़ाती सवारी तौर इस्तेमाल करण लगा आहिनि। मुकामी माण्हुनि उन ॻाल्हि ते एतिराज़ वारींदे ऐं अफ़सोस मां वीडियो ठाहे सोशल मीडिया ते रखी छॾी, जंहिंजो चवणु हो त एम्बुलेंस एमरजेंसी बुनियाद ते इस्तेमाल ऐं हर वक़्तु अलर्ट रहणु घुरिजे, पर ही सिंध हुकूमत जी बेहुसी ऐं PPA शाही जी लापरवाही है जो शहरनि ऐं मुकामी माण्हुनि खे इस्तेमाल थींदड़ एम्बुलेंस के ज़ाती प्रोग्रामनि में इस्तेमाल करे शहर ऐं ॿाहिरनि ज़िलनि ताईं शादी जा प्रोग्राम ऐं टूर कया पिया वञनि। उन अहिड़े अमल ते बाटा ऐं सिंध वासियुनि में शदीद कावड़ी गुस्से जी लहर छाइण आहे। हिन DC लाड़काणो ऐं सिहत जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो त अहिड़े गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदड़ अमले ख़िलाफ़ सख़्त क़दम खणणु घुरिजनि ऐं मुलस माण्हुनि खे डिसमिस करे शहर जी अवाम जूं ज़िंदगियूं दाव ते लॻण खां बचायूं वञनि। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सचल न्यूज़, कराची।